नमस्ते दीदी। नमस्ते दीदी हिकु सवाल थी पुछां। हाँ त भक्ति में चवंदा आहियूं कि पैगंबर ऐं मैसेंजर आया हुआ भॻवान जो संदेश न, हाँ उनजो छा मतिलबु आहे? हाँ ॾिसो पाण मतलब पैगंबर और मैसेंजर जीअं जनरल में अगर पाण अॼु जी लाइफ में चऊं त पाण पैगंबर उनखे चईंदा आहियूं भई कोई कंहिंजो पैगाम खणी अचे, भई केरु साम्हूं वारो पंहिंजे लाइ कुझु चए उहो विच वारो पंहिंजे लाइ या पत्र में या वर्बली या मुंहुं सां अची चईंदो या फोन ते ॿुधाईंदो भई फलानो फलानो तव्हांजे लाइ हीअं फलानो फलानो चई कि तव्हांखे ॿुधाइजो त मां तव्हांखे ॿुधाए छॾियो। ठीकु आहे। ऐं मैसेंजर बि यही थींदो आहे न, हिन जो मतिलबु कि कोई मैसेज ॿिए जो मैसेज पाण खे ॾियणु आहे। त धर्म स्थापक त सिर्फ़ चई कि हीअं भॻवान खे यादि करो त तव्हांजा दुख दूर थींदव। उन्हनि ईअं थोरी चयो कि भॻवान असांखे चयो अथई कि हीअं हीअं करो। जेको बि उन्हनि जेका बि उन्हनि जे धर्म में लिखियल अथनि धर्म शास्त्रनि में भई सभिनि भॻवान जे बारे में कुझु ॿुधायो। भॻवान जो मैसेज थोड़ी खणी आया भई सभिनि ग्रंथ आदि में या शास्त्र आदि में भॻवान जे बारे में लिखल आहे, भॻवान जी महिमा लिखल आहे या उन्हनि जे देवी देवताउनि जी कुझु न कुझु कथाउनि जीअं लिखल आहे। लेकिन हाणे जेको समय संगम युग जो आहे, जॾहिं स्वयं परमात्मा हिन धरती ते आया आहिनि त ब्रह्मा तन द्वारा जेको ज्ञान पाण खे ॿुधाइनि था न, त पहिरियों त ब्रह्मा जे तन में अची करे जॾहिं परमात्मा आया त जंहिं बि ॿुधियो त हुननि खे भॻवान ख़ुदि अची थो चए भई तव्हां इहो मूंखे पहचानियो अथव। भई ज़रूरी हाणे जंहिं तन में आयो हुन तन जे साम्हूं जेका जेका माण्हू रहंदा हूंदा जीअं बि पहचानियो हूंदो उहो ई पहिरियों ॿुधंदा न, पूरी दुनिया हिकु साथ त न ॿुधंदी। त उहो जंहिं पहिरियों ॿुधियो ऐं हाणे बि जेका ॿुधनि था त हुननि खे परमात्मा जेको संदेश ॾे थो भई जेको ज्ञान ॿुधाए थो भई तव्हां आत्मा आहियो, तव्हां मां तव्हांजो पीउ निराकार परमात्मा आहियां, तव्हां सृष्टि ते कीअं आया आहियो, हाणे अॻियां छा थियणो थी त इहो मैसेज थी वियो न भई परमात्मा अची करे असांखे इहे सभु ज्ञान ॾिनई। त पाण इहो ई ज्ञान जेको सम्झो आहे इहे ई मैसेज करे पाण ॿियनि खे ॿुधायूं। पोइ जंहिं बि इहो संदेश हिकु तरीक़े सां इहो मैसेज ॿियनि खे ॿुधाइनि था कि परमात्मा अची करे हीअं थो चए हीअं थो चए त हुनखे चइबो आहे मैसेंजर। मतिलबु कंहिंजो मैसेज उहो ॿिए खे था ॾियनि। त पोइ वरी जेको टियों ॿुधंदो उहो बि चोथे खे परमात्मा जो मैसेज ॿुधाईंदो। ईअं जीअं जीअं ॿुधंदा वेंदा त माण्हू हुन मैसेज खे हिक ॿिए खे ॿुधाईंदो वेंदो भई परमात्मा ईअं आयो आहे उहो हीअं थो चए, परमात्मा ईअं आयो उहो हूअं थो चए। त इहो पैगंबर ऐं मैसेंजर जो मतिलबु आहे हिक जो संदेश ॿिए वटि पहुचाइण। हाणे मथां त धर्म स्थापक जी आत्मा त मथां आई न, मथे त कोई ॻाल्हाए न सघंदो आहे। आत्मा ई सभु निराकार रूप में थी रहनि त मथे कीअं भॻवान हुनखे चईंदो भई तूं वञ हेठि वञी सभिनि खे हीअं चओ। त इहे परमात्मा असांखे हिकु ज्ञान जी ॻाल्हि ॿुधाई अथई कि मथे कोई पंज तत्व थोड़ी आहिनि ऐं मथे त हेॾी सारी आत्मायूं आहिनि ड्रामा में। मां हिकु हिकु थोड़ी चईंदमि वञ हाणे तुंहिंजो पार्ट थी। हीअ त आत्माउनि में ऑटोमेटिकली पार्ट भरियल आहे। जीअं भॻवान खे संकल्प आयो, भॻवान लिखल आहे न शास्त्र में भॻवान खे बि संकल्प आयो कि मां हेठि वञी नई सृष्टि रचां। त ईअं ई पाण जेकी आत्मा आहिनि जंहिंजो हिते पार्ट हूंदो आहे न हुननि खे मथे पंहिंजे पाण ई संकल्प ईंदो आहे कि हाणे मूंखे हेठि वञी इहो पार्ट वॼाइणो आहे। कोई उन्हनि खे भॻवान न मोकिलंदो अथनि। हा त ईअं ई भॻवान हाणे थो मोकिले। हाणे जीअं जीअं जेके ज्ञान ॿुधनि था त परमात्मा हुननि खे एज़ अ मैसेंजर पैगंबर थो मोकिले कि तव्हां वञी ॿियनि खे ॿुधायो। त हिन जो अर्थ इहो आहे। धर्म संस्थापक आया
उन्होंने अची करे भगवान जे बारे में ॿुधायो। हाँ, भगवान जे बारे में ॿुधायऊं कि भगवान खे कीअं यादि करो बस। अच्छा, सभु चईंदा आहिनि न भगवान इज गॉड इज लाइट, निराकार आ, त ईअं यादि करो। उहो कुझु हुननि जो संदेश थोड़ी खणी आया। भई संदेश त पूरो ईंदो आहे न, भई पूरो एक्सप्लेन करो कि मां हिते हिते रहां थो, तव्हां हीअं हीअं आहियो, तव्हांखे हिन हिन करे दुख अथव त तव्हां हीअं हीअं करो। कि हाणे गुरु सिख जा जेका धर्म स्थापक आहिनि, हुन धर्म स्थापक चई जप साहिब त सुख मिले, बस एतिरो ई चई न असांखे। इन ॿिनि शब्दनि ते ई हुननि जो पूरो जपजी साहिब ऐं सुखमनी ठहियल अथनि। ऐं हुननि में बि पाण कुझु भगवान जो संदेश थोड़ी था ॿुधूं, हुननि में बि भगवान जी महिमा लिखल आहे। भई हाणे बाइबल आहे या क़ुरान आहे, हुन में बि हुननि निराकार जी महिमा ई लिखी अथनि, हुन जे बारे में ई लिखियो अथनि। लेकिन एक्चुअल जो मैसेज जो भगवान हाणे पाण खे थो ॾे कि मां केरु आहियां, पंहिंजो पूरो परिचय, मुंहिंजो कर्तव्य छा आहे, मां काथे रहंदो आहियां, तव्हांजी दुनिया हाणे हीअं छो थी वई अथव, ऐं हाणे तव्हांजी दुनिया जेकी हिते दुख थी वियो आहे, इहे सुख में कीअं परिवर्तन थींदी। त इहे हिकु पूरी तरीक़े सां मैसेज भगवान असांखे ॾे थो। त जंहिं वटि इहो मैसेज मिले थो, जंहिंजे बि थ्रू, त उहो ॿियनि खे ट्रांसफर था करे छॾनि। त उहो केरु थी विया, मैसेंजर ऐं पैगंबर। ठीकु आहे जी दीदी, थैंक यू। त हाणे तव्हां बि मैसेंजर ऐं पैगंबर थी विया न। जी जी बिल्कुलु। हा, त हाणे तव्हां बि ॿियनि खे परमात्मा जो इहो मैसेज ॿुधाइजो। कहिड़ो? जी, कि परमात्मा धरती ते आयल आहे ऐं परमात्मा जेको ज्ञान पियो ॾे कि मां आत्मा ऐं हुनजो पीउ परमात्मा। हा, ठीकु आहे। जी हा, ठीकु। थैंक यू दीदी। थैंक यू।